छुडो बरसां ॻोठ नबी बख्श टंगड़ी मां प्यार जे परण वारे मामले तां गुज़रियल ॾींहुं नारी फरीदा लाशारी जे सहुरे ऐं ॾेर खे खंबे गुम करण खिलाफ़ नारी फरीदा लाशारी ऐं ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो। नारी फरीदा चयो त आउं पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मुंहिंजे माइटनि मुंहिंजे मुड़ुस ऐं ॿियनि खिलाफ़ मुंहिंजे अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराए असांखे परेशान करे रहिया आहिनि। हुन चयो त असांजे गुम कयल माण्हुनि खे अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो, जुडो पुलिस बि असांजी का मदद करण लाइ तयारु नाहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।